नाज़रीन सखर में खबर है जेका अवां ताईं पहुंचायूं पिया। हफ़ीज़ अल आशारी की रिपोर्ट मुताबिक नुसरत कॉलोनी नंबर 5 में पानी की शदीद खोट खिलाफ़ औरतुनि ऐं ॿारनि जो एहतजाज। सैयद नासिर शाह की आमद ते धरणो। तफ़सील मूजिब सिंध के सीनियर सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह के प्रेस क्लब सखर आमद के मौके ते नुसरत कॉलोनी नंबर 5 ओलियाए मस्जिद भरिसां रहंदड़ औरतुनि ऐं ॿारनि पानी की शदीद खोट खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो हयो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त गुज़िरियल केतिरनि ई ॾींहनि खां संदन पाड़े में पीअण जो साफ़ पाणी नापीद थी वियो आहे, जंहिं सबबि रोज़मर्रा ज़िंदगी सख़्त मुतासिर थी रही आहे। एहतजाज कंदड़ औरतुनि जो चवणु हो त हू पंहिंजे नंढड़नि ॿारनि सां गॾु सख़्त गर्मी में पाणीअ जे फुड़ी फुड़ी लाइ परेशान आहिनि, पर लाॻापियल म्यूनसिपल इंतज़ामिया मुकमिल तौर ते बेहस बणियल आहे। हुननि इल्ज़ाम हयो त म्यूनसिपल खाते में करप्शन ऐं नाअहली सबबि शहर जा केतिरा ई इलाइक़ा पाणी जहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहिनि। मुज़ाहिरीन हुकूमत ऐं लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त पाणी जे बहिरान जो मुस्तक़िल हल कढियो वञे, म्यूनसिपल निज़ाम में सुधारा आंदा वञनि ऐं ज़िम्मेवार अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, जीअं मुस्तक़बिल में अहिड़ी सूरत हाल ॿीहर पैदा न थिए।